أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد صدق الله العظيم. सुभान अल्लाह। सभी फैज़ याफ़्ता अल्लाह पाक जी बाक मकसद आए मुक़द्दस कलाम सां इहो कलाम पाक असांखे असांजी हयाती गुज़ारण जे लाइ मक़सद फराहम करे थो। ऐं साईं अब्दुल जब्बार साहब जेके हेड मास्टर आहिनि गवर्नमेंट मदरसा हाजी अब्दुल्ला मोमिन स्कूल जो, उन जी इहो स्कूल में प्रोग्राम रखियो आहे। त साईं जन खे मां गुज़ारिश कई, साईं जो मुंहिंजे पारां तूं जेको आहे दोस्तनि जो शुक्रिया अदा करे छॾ। त साईं पारां सभिनी दोस्तनि जो शुक्रिया, तव्हां आया आहियो, साईं खे मोट ॾिनी, इज़त ॾिनी। ऐं हाणे असांजे तालिके जे जनरल सेक्रेटरी साईं मुज़फ़र अहमद सांसी साहब खे दावत किताब ॾींदसि त अची थोरी जेको आहे असांजे मसइलनि में साईं थोरी गुफ़्तगू करे। साईं मुज़फ़र अहमद सांसी नहमदु व नसल्लल्लाहु रसूलुल करीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम जनाब हाजी मोहम्मद शफी सेठियो साहब, ज़िले सदर ज़िलो टंडो मोहम्मद ख़ान ऐं मरकज़ी अॻवान ऐं सगल मंज़ूर चांडियो साहब ऐं ॿिया दोस्त आयल दोस्त, अस्सलाम वालेकुम। इन खां अलावा मुंहिंजे तालके जा तमामु उस्ताद जेके हिते पहुता आहिनि, उन्हनि दोस्तनि जी महिरबानी। निंढी ॻाल्हि ते दोस्त सभई हिते गॾु थिया आहिनि। ऐं बि राति तक़रीबन मिरपुर ख़ास मां कुझु उस्तादनि जा मसइला मसाइल हुआ, उन सिलसिले में राति लेट सां आयुसि। त मुंहिंजी थोरी ॻाल्हि साईं सां टेलीफोन ते थी, मुंहिंजो आउं अचां त पोइ ॻाल्हायूं था। पोइ राति साईं मूंसां ॻाल्हायो, मुंहिंजो बाबा मोस्ट वेलकम, अॼु शफ़ी सेठियो अचे या को बि उस्ताद अचे थो, असां हुनखे वेलकम कंदासीं ऐं बिल्कुलु मिलंदासीं, वेंदासीं, ॻाल्हाईंदासीं, डिस्कस कंदासीं। इन में उस्तादनि जे मसइले मसाइल ते डिस्कस, असां उहिदेदार आहियूं, भले कंहिं बि ग्रुप सां तालुक़ु रखूं था, उहो पंहिंजी जाइ ते आहे, ग्रुप बंदी हिकिड़ी पंहिंजी जाइ ते आहे। बाक़ी असांजा उस्ताद आहिनि, असां बिल्कुलु मिलंदासीं। कुझु दोस्तनि मूंसां राब्तो टेलीफोन ते कयो, साईं हीउ प्रोग्राम आहे, अचिणो आहे, मुंहिंजो बिल्कुलु अचिणो आहे, मां पाण ईंदुसि। हाजी साहब असांजो मोहसिन आहे, वॾो आहे ऐं काफ़ी मुंहिंजी मुलाक़ातूं हाजी साहब सां थियल आहिनि। हाजी साहब हमेशह उस्तादनि जे लाइ जदोजहद कई आहे ऐं कंदो रहियो आहे। जेसि ताईं त मूं ॾिठो आहे त हाजी साहब काफ़ी दफ़ा बीमार बि थियो आहे, पर उस्तादनि जे लाइ जदोजहद हाजी साहब न छॾी आहे। ऐं काफ़ी मीटिंगनि में सिकंदर जुतोई सां मुंहिंजी मुलाक़ात थी। हिकिड़ी मीटिंग में सिकंदर जुतोई साहिबु असांजे ग्रामर स्कूल महर साहब वारनि सां गॾु ई वेठल हो। त मुंहिंजो सुञा जेकॾहिं हीउ शुरू खां ई गॾु हुजो आहे त हीउ असां उस्तादनि जो घटि में घटि एतिरो नुक़सानु जेको थियो आहे हीउ त न थिए आहे। हमेशह घर हलाईंदे बि जेकॾहिं हिकिड़े घर में ग्रुप बंदी थी वञे त उहो घरु नथो हले। इहो ई तरीक़ो आहे तंज़ीमनि जो। तंज़ीमूं उन टाइम ग़ैर फ़ाल ऐं आम उस्ताद खे जेको नुक़सानु थिए थो, जॾहिं तंज़ीमूं पाण में सेट में कोन हूंदियूं आहिनि, ग्रुप बंदी में अची वेंदियूं आहिनि। पोइ हिकिड़ो ग्रुप पाण ॾे छिके थो, ॿियो ग्रुप पाण ॾे छिके थो। हाजी साहब खे मूं पहिरीं बि ॿ टे दफ़ा मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, गुज़ारिश कई आहे त महिरबानी करे ख़ासि करे हीअ जेका असां जहिड़ा हेठि यूनिट जा उहिदेदार आहिनि या असांजा उस्ताद आहिनि, हिननि जे लाइ करे अवां सभु हिकु थी, उन में केर बि हुजे, ग्रामर स्कूल महर हुजे, इंतज़ार चलदी हुजे, हाजी साहब हुजे, इलेक्शन विढ़णु हर कंहिंजो हक़ु आहे। ऐं आउं साबित कंदुसि, हीअ जेके बि दोस्त हिते हींअर अव्हांजा अॻुवाणी पिया कनि हिते हिन प्रोग्राम जी, हीअ पोएं इलेक्शन में सभु मुंहिंजे मुखालिफ़ हुआ, पर 18 तारीख़ खे गुज़रण खां पोइ 19 तारीख़ ते आउं पाण हली हिननि जे घर हलियो हुयुसि। ऐं मुखालिफ़त छाजी मुखालिफ़त, इलेक्शन थी वियो, अलाह साईं मूंखे इज़त ॾिनी आहे, अव्हां बि इज़त मूंखे ॾियो, छो कोन था ॾियो। ऐं पाण हली वियुसि घर ऐं अलाह जी महिरबानी आहे 4 साल थी विया आहिनि, असां हिकु थी हलूं पिया ऐं कंहिं मूं फ़र्क़ु कोन रखियो आहे त बाबा हीउ उस्ताद जेको आहे हिन मूंखे ॾिनो या हीउ मुंहिंजे मुखाल में ॾिठो। उनजो सबूत ई अव्हांजे साम्हूं आहे सर्विस बुक। कल्ह आउं राति जो 9:30 बजे मोटरसाइकिल ते आयुसि। बहरहाल
हाई साहब जी महिरबानी। हाई साहब वरी कॉल कई है 10 तारीख़ जी, तो वो हाई साहब जी महिरबानी है। हाई साहब जदोजहद करे पियो उस्तादनि जे लाइ। मसला मिसाइल तो उस्तादनि लाइ जाम आहिनि। मेन छा आहे सर्वर स्ट्रक्चर जेको रुलियो पियो आहे। अच्छा, आम उस्ताद जेको नओं उस्ताद भर्ती थियो आहे, हू चए थो त असांखे नुक़सानु आहे। हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे छॾियमि, जेतिरो हिन वक़्तु सीनियर उस्ताद खे नुक़सानु थिए पियो, उहो जूनियर उस्ताद खे नुक़सानु कोन पियो थिए। छाकाणि त जूनियर जो अञा टाइम पियो आहे। असांजा त आहिनि 2 साल 3 साल 4 साल 5 साल। हींअर बि जेकॾहिं असांखे 17 अरिड़हं नथो मिले, पोइ असां रिटायर थियण खां पोइ जेकॾहिं हीअ फ़ैसिला अचनि था, पोइ असांजे फ़ाइदे में कोन आहिनि। त हाई साहब खे असां गुज़ारिश कंदा आहियूं त बराए महिरबानी साईं, मूं पढ़ियो फेसबुक ते त साईं ग्रामर स्कूल महर सभु वटि विया हुआ ऐं हुनखे बि दावत ॾेई विया आहिनि। पर महिरबानी करे हिन प्रोग्राम खां पहिरीं गुज़ारिश आहे त जेकॾहिं अहिड़ी को कमेटी ठाहे सभु गॾु कराची में हुजनि, त असां बि सभु गॾिजी हितां कराची में पहुचूं ऐं हिननि दोस्तनि जो साथ ॾियूं ऐं आम उस्ताद जे भलाई जे लाइ, आम उस्तादनि जा जेका मसइला मिसाइल आहिनि हुनजे लाइ गवर्नमेंट सां मुआदो अटकायूं ऐं असांखे कुझु हासिलु थिए। पर हीअ जॾहिं मूं ॾिठो आहे त आम तजुर्बो थी वियो आहे असांखे बि, जॾहिं बि तनज़ीम सां एहतजाज खां पहिरीं ॻाल्हियूं थियूं थियूं वञनि, हुन में हासिलु कुझु कोन थो थिए। इन जो पोइ दफ़ा जेको काल हुई असांजी पेटेल जी कराची जे एहतजाज जी, त हू ॻाल्हियुनि में ॻाल्हियूं खुटियूं। त दोस्तनि मूंखे पुछियो त साईं मुबारकूं हुजनि। मुंहिंजो छाजी मुबारकूं अचे, ॻाल्हियूं थियूं, मुंहिंजो नाकाम आहिनि, कुझु ई कोन मिलंदो। साईं वेठो आहे, ज़फ़र भाउ वेठो आहे, आम उस्तादनि खे साईं डिवीज़न जो उहिदेदार वेठो आहे। मूं हिननि खे बि चयो मुंहिंजो ॻाल्हियूं थी वियूं आहिनि, हीअ लोलीपॉप आहे, कोन मिलंदो कुझु बि। हीअ लोलीपॉप ॾेई हिननि खे असांखे टरकाए छॾियो आहे, ॿियो कुझु कोन्हे। पर हाई साहब खे गुज़ारिश आहे त महिरबानी जेकॾहिं हीअ स्टेप खयों आहे त दोस्तनि खे गॾु खणो ऐं उते वेही रहो। असां सां गॾु आहियूं, पेटीएल सां गॾु आहियूं। पेटीएल असांजी माउ आहे, तनज़ीम आहे। पेटीएल आहे त असांजी सुञाण आहे, पेटीएल न आहे त असांजी आम उस्ताद जी बि सुञाण न आहे। अॼु जेकॾहिं हाजी शफ़ी सेठियो साहिबु, इंतज़ार छलगरी साहिबु या दोस्त मूंखे एज़ ए मामो करे सॾनि था, त हू आहे पेटीएल जी महिरबानी। न त मुज़फ़र सांसी 294 जो ऐं किथे जा दोस्त, हू मूंखे मामो चवनि। हिननि दोस्तनि जी महिरबानी आहे। पर आम उस्ताद खे गुज़ारिश आहे, असांजा उस्ताद दोस्त माइंड न कनि, पर ही दोस्तनि जो माइंड आहे त जेको बि कमु करिणो आहे सिर्फ़ु तनज़ीम जे उहिदेदारनि खे करिणो आहे। अदा यूनिट मज़बूत हूंदा आहिनि आम उस्ताद सां। जेकॾहिं आम उस्ताद यूनिट जे दोस्तनि सां गॾु आहिनि, हुननि जी काल ते लबैक कंदा, त उहो तालको मज़बूत थींदो। जॾहिं उहो तालको थींदो, तालको मज़बूत थी ज़िले में वेंदो त ज़िलो मज़बूत आहे। जॾहिं ज़िला मज़बूत थी मर्कज़ में वेंदा, त पोइ मर्कज़ वारा मज़बूत आहिनि। न त उहो ई थींदो दरबार जो हाल त कराची में अरबाब दौर में उस्ताद घर में वेठा, टीवी में चंद उस्ताद विया ऐं घणा मोटा खाए वापसि आया। बहरहाल ईअं न थिए। जॾहिं तनज़ीम जी सॾ अचे थी, त बराए महिरबानी पंहिंजा ज़ाती मफ़ाद, पंहिंजा ज़ाती कम, पंहिंजा ज़ाती मसइला मसाइल हिकिड़ी साइड ते रखे तनज़ीम जे लाइ घरां निकिरो, त जीअं तनज़ीम बि मज़बूत थिए, असांजा मर्कज़ी साथी बि मज़बूत थियनि। जॾहिं तनज़ीम मज़बूत, साथी मज़बूत थींदा, त मसइला मसाइल हल थींदा। आज महिमान जी साईं जंहिंजी शुक्रिया अदा कंदुसि, साईं पंहिंजो कीमती वक़्तु कढी साईं शफ़ी सेठे साहिब खां जेको अर्ज़ु करण खां पहिरीं को दोस्त पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि करणु चाहे थो या पंहिंजा ख़दशात कंहिं बि मामले में को ॻाल्हाइणु चाहे थो, त पंहिंजी सीट ते उथी बि ॻाल्हाए सघे थो। को उस्ताद आहिनि कंहिंजा ख़दशात ॾे वठि ख़्यालनि जी करणु चाहे त साईं असद हाणे असांजे आया आस थियाम मारो चा बंभोर में पसी पैर पुनो जा नेसण नेम ठरियाम गोंदर विसरियाम ॾुखनि साखूं झकियूं।
ऐं असांजे मरकज़ी अॻुवान मोहतरम शफ़ीउन सठियो साहिबु साईं मंज़ूर अली चटियो साहिबु ऐं ॿिया मोज़िज़ महिमान गिरामी ऐं मुंहिंजे तालके जा मोतबर उस्ताद साहिबान खे हिते पहुचण ते भली कार ऐं शुक्रगुज़ार आहियां जेके हिन अज़ीम मक़सद जे लाइ जेको हिते गॾु थिया आहिनि ऐं असां सभिनी जे दिलनि में उर्खुर इहा ई आहे त साईं जन अचनि पिया असांजा पेटेलब जा अॻुवान आहिनि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असीं पंहिंजूं दिलि में ई हूंदियूं आहिनि पर चारि माण्हुनि में सम्झाए कोन सघंदा आहियूं पोइ वरी असीं साईं मुज़फ़र सांसी खे साईं ज़फ़र इक़बाल खे साईं आरिफ़ खे चवंदा आहियूं त साईं तव्हांखे इहो ॻाल्हि चवणी हुई ऐं ॿियूं ॻाल्हियूं इहे आहिनि त ही असांजा मामला जेके आहिनि इज्तमाही आहिनि असां में वधीक थोरो घणो निफ़ाक़ वाक़ई थी वियो तनज़ीमूं जॾहिं इंतिशार जो शिकार थींदियूं आहिनि त पंहिंजा मक़सद भुलाए वेंदियूं आहिनि हिन में न को साईं जो ॾोह आहे न को कंहिं ग्रुप जो ॾोह आहे इहे तनज़ीमनि में इंतिशार जेके थींदा आहिनि इहे बि के सगारियूं कुवतूं आहिनि जेके इंतिशार पैदा कंदियूं आहिनि साईं मंज़ूर मुंहिंजो तालके जो बि आहे मुंहिंजो वेझो दोस्त बि आहे पर हाणे साईं मंज़ूर हिकिड़े पासे आहे ऐं हिकिड़े पासे आहियां ऐं हिकिड़ी लाबी में आहियां साईं ॿी में आहे इहा बि को ॻाल्हि आहे असांजा मक़सद कुझु अहिड़ा थी विया आहिनि हाणे हिकिड़ो क्लार्क आहे जेको 7 स्केल में अपॉइंटमेंट थींदो हो 2012 में अपॉइंटमेंट थियो आहे उहो हींअर 16 ग्रेड में आहे असां अञा ताईं 9 में आहियूं असांजी जेकॾहिं बायोमेट्रिक ॾिसो था त साईं प्रताप जो नालो हेठि आहे 9 मां उस्ताद आयो आहे हुनजो नालो मथे आहे असां चवंदासीं 16 में 16 असां वटि ग्रेड कोन्हे असां वटि 16 पे बेनिफिट जो हिकिड़ो स्केल आहे जेको सिर्फ़ु तव्हांखे पे बेनिफिट आहे हिकिड़े नोटिफिकेशन तहत वापसि थी सघे थी ऐं तव्हां उते ई आहियो जिते 9 ग्रेड में असांजो जेको सर्विस जो ई जेको अपग्रेडेशन थी आहे या रिवाइज़ करे असांखे 14 स्केल मिलियो आहे उन 14 स्केल में बि अञा ताईं असां मुंझारे जो शिकार आहियूं त असीं 14 ग्रेड में वञूं या 14 ग्रेड में विया आहिनि या छा आहे क्लार्कनि जो हिकिड़ो नोटिफिकेशन अचे थो ऑटोमेटिक थी वञनि था असांखे वरी बि कागज़ जमा करायासीं लेटर आयो किन जो 6 महीना पोइ लॻो असांजी मुक़ररा तारीख़ 2000 RP 2021 हुई रिक्रूटमेंट पॉलिसी 2021 हुई जंहिंमें असांखे उस्ताद खे 9 स्केल मां 14 में कयो ऐं 2021 वारो उस्ताद 2000 मुंहिंजे ख़्याल में 22 में हू असांखां सीनियर आहिनि असीं पोइ थिया आहियूं जेके 14 ग्रेड में अपॉइंटमेंट थी आहे असांखां सीनियर आहिनि कई ख़दशात आहिनि बहरहाल इहे सभिनी मसइलनि खे हिकिड़ो ई आहे जेका तनज़ीम हल कराए सघे थी उन जे लाइ सर्विस स्ट्रक्चर लाज़मी आहे ऐं सर्विस स्ट्रक्चर में सभ खां वधीक 90-95 वारनि जो नुक़सानु थिए पियो उन करे असां सभिनी इन मक़सद जे लाइ गॾु थिया आहियूं ऐं साईं जन खे गुज़ारिश कंदासीं त हिन खे सही नमूने सां ऐं प्रॉपर वे में सभिनी दोस्तनि सां पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ विसारे सभई गॾिजी हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते गॾु थी इहो मसइलो हल कराईंदा ॿी सूरत में इहो जेको असां ॾाढो मुश्किल लॻे पियो ऐं सभिनी दोस्तनि जी ऐं साईं जी ख़ासि तौर ते सिंध लेवल ते एॾी वॾी जेको आहे सो एजिटेशन हलाइण जी साईं जी वॾी महिरबानी ऐं हिननि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां महिरबानी साईं हाजी शफ़ी मोहम्मद साहब ऐं तमामु मरकज़ी अॻवाननि खे सलाम ऐं पंहिंजे तमामु सीनियर उस्तादनि खे मुंहिंजे तरह सलाम साईं सभिनी खां पहिरीं त आउं अर्ज़ु कंदो हलां त कॾहिं कॾहिं कुझु ॻाल्हियूं जॾहिं असांजा सीनियर उस्ताद कनि था दिलि में थोरी ॾुखियूं लॻनि थियूं जॾहिं नवनि ऐं पुराणनि जे फ़र्क़ु जे बारे में डिस्क्राइब करण जो शुरू कनि था बेसिकली असीं हाणे सभु उस्ताद आहियूं सभु हिकु जहिड़ा आहियूं ऐं सभु हिकु जेतिरा ई मोतबर आहियूं इन करे नवनि ऐं पुराणनि जो ज़िक्र जेको आहे सो दिलि खे थोरो ॾुखियो लॻे थो असां कुझु ॻरा इम्तिहान पास कया आहिनि इन करे ऐं पुराणे दौर में नौकिरियूं इंतिहाई सवलियूं हुयूं त उहे 16 असीं त यादि ॾियारणु कोन था चाहियूं तव्हां केतिरी 16 में इहे कमु कया हुआ पर बहरहाल इहे ॻाल्हियूं गुज़रियूं हाणे हिन वक़्तु सर्विस स्ट्रक्चर खां सवाइ हिकिड़ो ॿियो मसइलो आहे जेको हींअर बदिलियुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे ऐं ध्यानु ॾियारणु चाहींदुसि साईं जिन जो बदिलियुनि जे सिलसिले ॾांहुं ॾिसो असां वटि जेकॾहिं असीं पढ़ाई खे इंटरनेशनल रेशियो जे मुताबिक़ चाहियूं था असीं चाहियूं था त इंटरनेशनल स्टेटस जे मुताबिक़ असांजे स्कूलनि जो मयार हुजे पढ़ाई हुजे त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे असांजो STR जो रेशियो बि उन ई मुताबिक़ हुजे माना हिकिड़ो उस्ताद 25 ॿार पढ़ाए हुन खां वधीक न पढ़ाए सघे हिकिड़े उस्ताद वटि सिर्फ़ु 25 ॿार हुजनि न की 50 या 60 ॿार हुजनि
असीं अॻे ई मल्टी ग्रेड टीचिंग में परेशान आहियूं असां वटि जेका मल्टी हिकिड़ी क्लास जे अंदरि टे क्लासूं वेठियूं आहिनि 4 क्लासूं वेठियूं आहिनि मथां वरी यार साईं वारा ई वारो सबक़ बि खणी आया आहिनि त असीं मतिलबु हाणे मुख़्तलिफ़ परेशानियुनि जे वर चढ़ंदा वञूं पिया हाणे उन्हनि सभिनी परेशानियुनि खे हिकिड़े ई वक़्त जे अंदरि ॾिसणु मल्टी ग्रेड टीचिंग जे अंदरि इहो ॾुखियो खां ॾुखियो साबित थींदो वञे त मसइलो सिर्फ़ु सर्विस स्ट्रक्चर न आहे मसइलो जेको STR जो रेशियो आहे उनखे बि इंटरनेशनल मयार जे मुताबिक़ 25 ते आणिजे ताकि जेको उस्ताद पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी क्लास खे मुकमल ध्यानु ॾेई पढ़ाए सघे मल्टी ग्रेड टीचिंग बि ख़तमु थियणु घुरिजे हर क्लास हर ॿारनि वटि जेको हर उस्ताद वटि पंहिंजी क्लास हुजे ताकि जेको उस्ताद आहे उहो पंहिंजी क्लास ते ध्यानु ॾेई सही तरीक़े सां पढ़ाए सघे सो मुंहिंजा इहे 2 टे इशूज़ हुआ जेके मूं ध्यानु ॾियारणु चाहियो त साईं जी महिरबानी अरे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अची वई आहे साईं गुलाम रसूल मेहर साहिबु सॾु कयो हो एहतजाज जे लाइ कराची में साईं मुज़फ़र साहिबु आयो प्रोग्राम ठाहियोसीं साईं याकूब साहिबु बि गवाह इन ॻाल्हि जो त असां सिमरे वेठासीं त भई ठीकु आहे हलणो आहे प्रोग्राम में सॾु कंहिंजो ई थिए उस्तादनि जे लाइ सॾु थिए भले आम उस्ताद करे उहो तनज़ीम आहे हिकिड़े त हीअ ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे उहिदेदार छाजो उहिदेदार आऊं छा आहियां उहिदेदारी ज़रूरी आहे जा को बि उस्तादनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि करे थो सॾु करे थो त असांखे उते गॾु थियणो आहे पोइ बि हिते हूंदे बि हाजी साहिब जी असां ॻाल्हि करूं था हमेशह हाजी साहिब सां राब्ते में रहियो आहियां हमेशह हाजी साहिब उस्तादनि जी तहफ़ुज़ जी ॻाल्हि उस्तादनि जे फ़ाइदनि जी ॻाल्हि कई आहे हिते हूंदे बि साईं असदुल्ला ख़ासि कली गवाह आहे ई वेठे मूं साईं सां राब्तो कयो माइक खोले मूं चयो साईं सॾु थियो आहे गुलाम रसूल मेहर साहिब जो भला असीं अचूं न अचूं असां त गाॾी पिया करायूं साईं जन जो जवाबु साम्हूं बाबा गुलाम रसूल मेहर पंहिंजी ज़ात जे लाइ तव्हांखे घुराए पियो छा उस्तादनि जे लाइ पियो घुराए ऐं पाण ईंदुसि तव्हां अचो दोस्तनि सां गॾु अचो त इहे हूंदा आहिनि उस्तादनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि खे सोचण वारा करण वारा बहरहाल ॻाल्हियूं जाम आहिनि हाणे आउं दाव ते ख़िताब ॾींदुसि त साईं हाजी शफ़ी साहिबु अचे तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख़्यालातनि जो इज़हार करे तव्हांजा को ख़दशा हुजनि त बेशक तव्हां क्रॉस क्वेश्चनिंग करे सघो चलो साईं मंजूर जब अपना काफिला आज़म यकीन से निकलेगा जहाँ से चाहेंगे वहीं से रास्ता निकलेगा ये वतन की मिट्टी मुझे एड़ा रगड़ने दो मुझे यकीन है कि चश्मा यहीं से निकलेगा मुझा काबिल एहतराम मरकज़ी अगवान हाजी शफी मोहम्मद सचो साहब मुझो प्यारो भाउ मरकज़ी अगवान अतीक रहमान सोनी साहब सैयद जमाल शाह साहब ओस्मान गनी साहब सादिक जनरल सेक्रेटरी पेटल कोट गुलाम मुझो प्यारो भाउ मुज़फ़र हुसैन सांसी साहब ज़फ़र कामकनी साहब इन पिंडाल में केतरनि जा नाला वठां इन पिंडाल में सभु मौजूदु मुंहिंजा मोहतरम मुंहिंजा वॾा मुंहिंजा क़ाबिल एहतराम उस्ताद जीअं पेटल जीअं सिंध साईं जीअं साईं मुज़फ़र चयो त तहरीक हलंदी आहे पोइ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि मतिलबु थींदो कुझु कोन्हे असांजी कामयाबी जी निशानी तहरीक आहे ज़रूरी न आहे की तहरीकूं हलनि थियूं उहे तहरीकूं असीं कामयाबु थी मोटूं पर असांजी जेका तहरीक जो ऐलान थींदो आहे उहो असांजे सिंध जे उस्ताद जी बका आहे असां उन जो बुनियादु रखूं था त हीअ तहरीक सिंध जे प्राइमरी सवाल उस्तादनि जी तंज़ीम आहे उन जदोजहद जो ऐलान कयो आहे तारीख़ गवाह आहे तव्हां 2017 खां ॾिसो भिटशा खां कराची लाड़काणे खां कराची शाह अब्दुल करीम खां बुलियारे खां कराची जा लॉन्ग मार्च उन्हनि में पैदल हलणु ऐं इन सफ़र में मुश्किलातूं बि हुयूं ऐं सम्झां थो त असां थोरो डिफरेंस हूंदो 95 या 90 जा उस्ताद वधीक पघार खणंदा हूंदा 95 वारा हिकु जेतिरो उन खां पोइ पर आऊं वरी बि सलाम पेश कयां थो हाजी शफ़ी मोहम्मद जी हिमत ऐं जुरत खे जेको निकिरे थो ऐं पंहिंजे बचनि जी रोज़ी कुर्बान करे सिंध जे उस्तादनि जे हक़नि जे लाइ मैदान अमल अचे थो चवे थो त निकिरो हिन यज़ीद सां जंग करणी आहे हीउ तव्हांखे न ॾींदो मुज़फ़र साईं नोटिफिकेशन निकिरे थो उन ते इम्प्लीमेंट करण लाइ तव्हांखे जदोजहद जे मैदान में कराची जा रस्ता कराची जी प्रेस क्लब खे वसाइणो पवंदो तॾहिं उन ते इम्प्लीमेंट कंदा इहो असांजो तजुर्बो आहे उहे नोटिफिकेशन निकिता उन तां गवर्नमेंट फ्री वेई हली पर हींअर जॾहिं असां भिटशा तां निकितासीं टंडो मोहम्मद खान असां पहुतासीं अॻे ई हर स्पीच में चवंदो आहियां हाजी साहिब जी नंढी हिनखे फ़ोन कयो त बाबा तव्हां घर अचो टंडे मोहम्मद खान तव्हां पहुता पंहिंजो घर चीन ऐं जेकॾहिं पैदल पंधु आहियां मूं भिटशा जी नंगरी ते वचन कयो आहे
त जेसि ताईं सिंध जे प्राइमरी उस्ताद खे 16 स्केल न मिलंदो हाजी शफ़ी घर न मोटंदो। उहो सिंध जे उस्ताद खे हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साबित करे ॾेखारियो त जेकॾहिं अॼु असां 16 स्केल में वेठा आहियूं त हिन माण्हू जी महिनत हिन जी जदोजहद जे करे वेठा आहियूं। ईअं असांखे न मिलियो आहे, पेर पिथूं करणा पवंदा। अॼु बि असां जेकॾहिं वेही हिते असां वटि 2-3 क़िस्मनि जी तहरीक आहे। हिकिड़ी फेसबुक जी तहरीक आहे, हिकिड़ी ॻाल्हियुनि जी तहरीक आहे, हिकिड़ी अमल मैदान जी तहरीक आहे। हिकिड़ा दोस्त उहे आहिनि जेके फेसबुक ते वेही लिखंदा आहिनि त बाबा हीअं थियणु खपे, पर आउं उन्हनि खे बि इल्तिजा अर्ज़ु हथ वधी कंदुसि त मुंहिंजा भाउ तव्हां कराची प्रेस क्लब पहुचो। फेसबुक ते लिखण सां तव्हांखे सतरो न मिलंदो, डेट ऑफ इनिशियल न मिलंदी, ग्रुप इंश्योरेंस न मिलंदो, तव्हां अमल मैदान हूंदो, तव्हां सभु वठी ईंदो। इहो तव्हां सां वचन आहे। ऐं हाजी साहिबु हिकिड़ो मिरपुर ख़ास में हींअर ऐलान करे रहियो आहे त मिरपुर ख़ास जे डिवीज़न मिरपुर ख़ास जे उस्तादनि ते STR जी तलवार लटकियल आहे। जॾहिं बि को मामिलो थींदो आहे त STR जी तलवार जेका आहे उहा मिरपुर ख़ास डिवीज़न जे उस्तादनि ते हूंदी आहे। ऐं वचन थो कयां, सर्विस स्ट्रक्चर बाद में, डेट ऑफ इनिशियल बाद में, सिंध मिरपुर ख़ास डिवीज़न जे उस्तादनि सां जेका नाइंसाफ़ी थी आहे सर्विस स्ट्रक्चर ते पहिरियों नारो हूंदो त इहा वापसि वठो, नामंज़ूर सर STR पॉलिसी तव्हांजी नामंज़ूर, असां वापसि कराईंदासीं। त इन करे तव्हांखे हिते असां में को ग्रुप कोन्हे, को तफ़रीक़ कोन्हे। हाजी साहिबु अॻे ई ऐलान करे चुको आहे, गुलाम रसूल मेयर सिंध जे उस्तादनि जो जेके अॻवान हो ऐलान करे थो सॼी सिंध मूं जागी आहे, दर दर ते उस्तादनि वटि झोली पियो फैलायां त अचो कराची में तव्हां पंहिंजा हक़ वठो। जेकॾहिं उन अॻवानी गुलाम रसूल मेयर करे थो त हाजी शफ़ी जी टीम, हाजी शफ़ी सां लाॻापियल दोस्त, ख़ुदा जो क़सम ईअं हूंदा जीअं असीं हाजी शफ़ी सां आहियूं, ईअं हुननि जे पोयां हूंदासीं उस्ताद सां। इन करे वधीक हाजी साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो, मतिलबु त असां वरी बि तव्हांखे इल्तिजा था कयूं। ऐं मूंखे अॼु फ़ख़्रु आहे, ऐं ॿिन्ही उतनि सां सुलूक कयां थो कोट गुलामनि जे उस्तादनि सां। तव्हां पंहिंजी हिमत पंहिंजो तव्हां क़ीमती टाइम असांखे ॾिनो आहे, उन लाइ तव्हांजा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। इनशा ताला असांखे इहा उमेदु हूंदी जेके बि हिते दोस्त वेठा आहिनि, जेकॾहिं ॿ 2-3 उस्तादनि खे कन्विंस करे